खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौज गंबड़ रिपोर्ट अमीर अली शेख पब्लिक हेल्थ सब डिवीज़न रानीपुर खिलाफ दुकानदारन शहरन पारां डॉक्टर कादिर बख्श मामला चौक ते 3 रोज़ा कैंप कायम करे एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई, जंहिंजी अगवाणी इमदाद लाड़क निमाणो सरकी फ़कीर मोहम्मद अब्बासी पनियल गाहो वाली डिनो सिद्दीकी दिलशाद मला अलाउद्दीन छूणे जो ज़ाहिद अब्बासी करे रहा हो। उन मौके ते अगवाणन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे मैन किचन डॉक्टर कादिर बख्श मामला चौक अब्बासी मोला बेलार मार्केट ऐं तरक़ियाती कम नथा कराया वञनि, पेवर ब्लॉक नथा हया वञनि। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया करप्शन करण में पूरी आहे, पर शहर जे मार्केट खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां करोड़े रुपयनि जी बजट गिड़काए रहियो आहे, पर तरक़ियाती कम नथा कराया वञनि। पब्लिक हेल्थ जा ठेकेदार मनपसंद माण्हुनि जे मोहल्लनि में पेवर हणी रहिया आहिनि, पर शहर जे मैन चौकनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। शहर जो मैन चौक डॉक्टर कादिर बख्श मामला चौक आहे, पर उन खे बि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। पब्लिक हेल्थ पारां शहर जे मार्केट में पेवर जो कम न कयो वियो त ही एहतजाजनि जो दायरो वधायो वेंदो। पब्लिक हेल्थ जे एसडीओ ते लानत, रानीपुर पब्लिक हेल्थ जे इंजीनियर ते लानत, पब्लिक हेल्थ इंतजामिया ते लानत, पब्लिक हेल्थ इंतजामिया ते लानत, करप्ट ठेकेदारन ते लानत, करप्ट ठेकेदारन ते लानत, करप्ट ठेकेदारन ते लानत।